बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहजाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद तो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तो, तालीम जे हूंदे तमीज़ ऐं एहतराम न हुजे त इहा तालीम कहिड़े कम जी। इन खां त जाहिल भलो आहे। पुराणे दौर में एॾी तालीम कोन हुई, पर अदब हुयो, एहतराम हुयो, तमीज़ हुई, नंढ वॾाई जो ख़्यालु हुयो, पंहिंजे रिश्तनि जो क़दुरु हुयो। हाणे ॻोठ ॻोठ में स्कूल, हर गली में स्कूल, प्राइवेट स्कूल, वॾा वॾा कॉलेज, यूनिवर्सिटियूं, पर अॼुकल्ह जेके बि वॾा वॾा ऑफिसर आहिनि उन वटि मज़लूम खे इंसाफ़ नथो मिले। उहो तमीज़ एहतराम बि न रहियो आहे त हिकिड़ो कुराड़ो अगरि दरख़्वास्त खणी कंहिं वॾे ऑफिसर जे गेट ते बीठो आहे, शीशे खां अंदरां ॾिसे बि अथो त कुराड़ो सुबुह खां वठी बीठो आहे या औरतूं बीठियूं आहिनि, त उन्हनि खे सॾु कराए उन्हनि जा मसइला हल नथा कया वञनि। इन तालीम जो को फ़ाइदो कोन्हे। इहा तालीम न चइजे, इहे चइजे सिर्फ़ु पंहिंजो मुफ़ाद। ऑफिसर थियो, पढ़ियो लिखियो, हाणे उनखे सीट मिली, हाणे माण्हुनि जो ॿुधे या न ॿुधे त उनजी मर्ज़ी आहे। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। हिकिड़े ॻोठ जूं 3 औरतूं हुयूं। उहो खूह ते पाणी भरण वेंदियूं हुयूं डेली। काफ़ी औरतूं हुयूं ॻोठ जूं, पर 3 औरतूं जेके त हिकिड़ी टाइम ते गॾु वेंदियूं हुयूं। हिकिड़ी औरत ॾिठो त मुंहिंजो पुटु पैंट शर्ट पायूं, टाई वग़ैरह पायूं, ॻोठ खां निकितो वञे पियो, त औरत ॿुधायो त इहो मुंहिंजो पुटु आहे, CSS तालीम अथसि। फ़ख़ुर सां ॿुधाई ॿियनि औरतुनि खे। वरी ॿी घड़ी थी त हुन ॿी औरत जो बि हिकिड़ो पुटु उतां क्रॉस थियो। हुन चयो मुंहिंजो पुटु इंटर में पढ़े थो, ॾाढा सुठा साफ़ सुथरा कपिड़ा पातल, हुनखे ॾाढो सुहिणो सिबतो हुयो। हाणे उहा जेका 3 औरत हुई, उनजो पुटु बि उतां क्रॉस पियो करे। हिन जे ॿुधाइण खां अॻु में ई हुन पुट जी दीद जॾहिं पंहिंजी माउ ते पई त उहो उतां हली आयो, बक्सो पंहिंजे कुल्हे ते ई रखी, ऐं जेका तगारी में माउ जेके जा कपिड़ा धोता उहो तगारी खणी पंहिंजे मथे ते रखी, ऐं पाणीअ जो बाटली बि खणी अॻु में थी हलियो। त माउ खे चई, अचु त मां तोखे अॻु में घर छॾे अचां, पोइ मां कॉलेज वेंदुमि। उन औरत पंहिंजे 2 औरतुनि खे ॿुधायो त हीउ मुंहिंजो पुटु आहे, हीउ मदरसे थो पढ़े। दोस्तों, चवण जो मक़सदु इहो आहे त असां 1000 तालीम था ॾियूं, वॾियूं वॾियूं फीसूं था भरियूं, वॾा वॾा कॉलेज था ॾेखारियूं, वॾा वॾा यूनिवर्सिटियुनि जा मुंहं था उन्हनि खे ॾेखारियूं, आज़ादु छॾे था ॾियूं त जीअं वणे वञे पढ़ो। पर उन्हनि में तमीज़ ऐं एहतराम अगरि कोन्हे त यकीन कयो त तव्हांजा सभु पैसा जेके औलाद ते ख़र्च था कयो उहे सभु बेकार आहिनि। मदरसे ते अॼुकल्ह तक़रीबन घणा माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि, चवंदा आहिनि त मदरसे में ज़ुल्म थो थिए, मदरसे में ख़राबी थी थिए। त कोशिशि कयो पंहिंजे बच्चनि खे हर तालीम ॾियारियो, कॉलेज हुजे, यूनिवर्सिटी हुजे, मदरसो हुजे, दीनी तालीम लाज़मी करायो। छो जो उन में ॿारु जेको आहे त अदब, एहतराम ऐं तमीज़ सिखे थो। ऑफिसर थियो, पढ़ियो लिखियो, हाणे उनखे सीट मिली, हाणे माण्हुनि जो ॿुधे या न ॿुधे, इन तालीम जो को फ़ाइदो कोन्हे। अगरि मुंहिंजो हीउ पैगाम तव्हांखे पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए वीडियो, नए मौज़ू ताईं ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।